वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बस हज़रत साईं दोस्त साहब दामत बरकातुहुल आलिया दावत खणी आया ऐं हज़रत साईं इस्तार कयो त असांजे मदरसे दस्तारबंदी आहे। दस्तारबंदी जे मौज़ू ते ऐं हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत साईं उबैदुल्लाह रहमतुल्लाह अलैह साहब जी याद में तव्हां कुझु अशार लिखिजो। अल्लाह का दुआ आहे अल्लाह साईं चवण सां गॾोगॾु कबूल फरमाए। एक सोहणो कामिल बुज़ुर्ग हो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वयो। बावत बुलंद चो सुभान अल्लाह। साउंड कैसे तक। एक सोहणो कामिल बुज़ुर्ग हो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वयो। रुखड़न में सारा नंढा ई वॾा, रुखड़न में सारा नंढा ई वॾा ख़ामोश थी इन्ना लिल्लाहि पढ़ो। एक सोहणो बुज़ुर्ग, एक सोहणो कामिल बुज़ुर्ग हो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वयो। एक सोहणो कामिल बुज़ुर्ग हो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वयो। रुखड़न में सारा नंढा ई वॾा, रुखड़न में सारा नंढा ई वॾा ख़ामोश थी इन्ना लिल्लाहि पढ़ो। एक सोहणो कामिल बुज़ुर्ग हो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वयो। साईं जिन जे फैज़ सां सारो तर आबाद हिते थियो ही गुलशन। साईं जिन जे फैज़ सां सारो तर आबाद हिते थियो ही गुलशन। जामिया अज़ीज़िया सोहणो गुल, जामिया अज़ीज़िया सोहणो गुल हिन गुल खे रब आबाद कंदो। जामिया जामिया अज़ीज़िया सोहणो गुल हिन गुल खे रब आबाद कंदो। रुखड़न में सारा नंढा ई वॾा, रुखड़न में सारा नंढा ई वॾा ख़ामोश थी इन्ना लिल्लाहि पढ़ो। एक सोहणो कामिल बुज़ुर्ग हो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वयो। साईं जिन जो विछोड़ो सान हो ई सान कहीं खां घटि न हुयो। साईं जिन जो विछोड़ो सान हो ई सान कहीं खां घटि न हुयो। इते रहण अवां जो बेहतर हो, इते रहण अवां जो बेहतर हो पर रब जो फ़ैसिलो मञणो पियो। इते रहण अवां जो बेहतर हो पर रब जो फ़ैसिलो मञणो पियो। टुकड़न में सारा नंढा ई वॾा ख़ामोश थी इन्ना लिल्लाहि पढ़ो। एक सोहणो कामिल बुज़ुर्ग हो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वयो। आयो साथी अवां जो अवां ॾे आहे वयो हज़रत साईं उबैदुल्लाह। आयो साथी अवां जो अवां ॾे आहे वयो विछड़ी साईं उबैदुल्लाह। ॾहीं ज़ुल जे ॾहीं ज़ुल
हज जे तारीख़ ते वियो, 10 ज़ुल्हज जे तारीख़ ते वियो, ही ख़ाल हिते न कॾहिं भरबो, 10 ज़ुल्हज जे तारीख़ ते वियो, ही ख़ाल हिते न कॾहिं भरबो। टुकड़नि में सारन ॾाई वॾा ख़ामोश थी इन्ना लिल्लाहि पढ़ियो, एक सोहणो कामिल बुज़ुर्गो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वियो। ॿई रोशन सिज ऐं सितारा हुया, मुल्क पाकिस्तान जी सूह हुया। ॿई रोशन सिज ऐं सितारा हुया, मुल्क पाकिस्तान जी सूह हुया। ही हीरा मोती लाल हुया, ही हीरा मोती लाल हुया, अल्लाह सदो इनाम हुयो। ही हीरा मोती लाल हुया, अल्लाह सदो इनाम हुयो। टुकड़नि में सारन ॾाई वॾा ख़ामोश थी इन्ना लिल्लाहि पढ़ियो, एक सोहणो कामिल बुज़ुर्गो साईं अब्दुल अज़ीज़ विछड़ी वियो। हिन महफ़िल में अॼु आहे पियो साईं उमर अब्दुल हफ़ीज़ मिठो। बाबा बोला सुभान अल्लाह। हिन महफ़िल में अॼु आहे पियो साईं उमर अब्दुल हफ़ीज़ मिठो। कमी पंहिंजे साथियुनि जी महसूस कयूं, कमी पंहिंजे साथियुनि जी महसूस कयूं।